नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त के लाहौर में खबर ईंदा लाहौर में जश्न आज़ादी वारे ॾियारे ते 400 माण्हुनि तरफ़ां बदसलूकी जो निशानो बणियल टिकटॉकर छोकरी आयशा जो वधीक हिकु बयान साम्हूं अची वियो आहे। टिकटॉकर आयशा जी वीडियो वायरल थियण खां पोइ वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बोज़दार वाक़े जो नोटिस वरितो हो, जंहिं खां पोइ वायरल थियल वीडियोज़ नादरा ॾांहुं माणियूं वयूं। नादरा मां सुञाणप खां पोइ हिन वक़्त ताईं पुलिस इख़्तियारियुनि 66 माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो, जिन खां जांच शुरू कई वई आहे। वाक़ियो पेश अचण में देर सां पहुचण, गफ़लत ऐं सिक्योरिटी निज़ाम दुरुस्त न हुजण ते DIG समेत केतिरनि ई अफ़ीसरनि खे बि मुअतल कयो वियो हो। उन सां गॾु सोशल मीडिया ते तज़लील जो निशानो बणियल छोकिरी आयशा ते कुझु माण्हुनि तनक़ीद पिण कई हुई। उहे बि इंकशाफ थिया हुआ त छोकिरी टिकटॉक ते हिकु ॾींहुं अॻु ग्रेटर इक़बाल पार्क में अचण जी वीडियोज़ रखी हुई, जंहिं में हिन पंहिंजे फॉलोअर्स खे उते अची पार्टी करण जी दावत बि ॾिनी हुई। उन खां सवाइ इहो बि चयो पियो वियो त जीअं ई टिकटॉकर आयशा पार्क में पहुती हुई त केतिरनि ई छोकिरनि सां हिन टिकटॉक वीडियोज़ ठाहियूं हुयूं ऐं उन्हनि खे फ्लाइंग किसिस ज़रिए वेलकम बि कयो हो। जंहिंखां पोइ मौजूदु माण्हू आपे मां निकिरी आयशा खे हरासा कंदे ॾिठा विया हुआ। केतिरनि ई माण्हुनि त हिन सॼे वाक़े खे सस्ती शोहरत ते बदल साज़िश करार ॾिनो हो। टिकटॉकर आयशा जो बयान आयो आहे त जेके माण्हू उन खिलाफ़ ग़लत फहमियूं फैलाए रहिया आहिनि इहे माठ करे वेहनि, छो त वाक़ई वक़्तु इहे मौजूदु न हुआ। हिन चयो त मूं कंहिंखे बि फ्लाइंग किस जो इशारो नाहे कयो, न ई भारत जो झंडो खयो आहे। इहो वाक़े में मुलविस जवाबदारनि खे बचाइण लाइ अफ़वाह फैलायूं पियो वञनि। टिकटॉकर ग़लत पाकिस्तान जे इन्हनि मर्दनि ऐं औरतुनि जा थोरा बि मञिया जेके संदसि हिमायत करे उन जो आवाज़ बणिजी रहिया आहिनि। आयशा अकरम चयो आहे त जेके मुंहिंजो आवाज़ बणिजी रहिया आहिनि इहे पाकिस्तानी मुंहिंजा भाइर आहिनि, मुंहिंजा मुहाफ़िज़ आहिनि। मां सच जो साथ ॾियण लाइ आवाज़ बुलंद कयो आहे। पुलिस जे हवाले सां हिन जो चवणु हुयो त पुलिस जी जांच मां मुतमइन आहियां ऐं पुलिस जी कारकर्दगी सारा जोगी आहे। संदसि चवणु हुयो त पुलिस जे करे ई मां हिते मौजूदु आहियां, पुलिस ई मूंखे बचायो आहे, न त मां त जीअण जी उम्मीद ई ख़त्म करे चुकी हुयसि। ख़ासि करे डॉल्फिन फोर्स मुंहिंजी मदद कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।